अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां लॾो पाॾे ते ड्रामे में जेको अदाकार ॾाढ़ू ख़ान हुयो, इन जो ओरिजिनल नालो छा आहे ऐं कहिड़े शहर सां तालुक़ु रखंदड़ आहे, इहो मां अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, तव्हां ड्रामो त ॾिठो हूंदो लॾो पाॾे ते। हिन ड्रामे में जेको वॾेरो ॾाढ़ू ख़ान हुयो, इन जे ओरिजिनल नाले जी तव्हांखे ख़बर न हूंदी। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त वॾेरे ॾाढ़ू ख़ान जो ओरिजिनल नालो छा आहे। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त वॾेरे ॾाढ़ू ख़ान जो ओरिजिनल नालो आहे निसार अहमद सोलंकी। निसार अहमद सोलंकी हूअं त काफ़ी सारनि ड्रामनि में कमु कयो आहे, KTN ते ऐं सिंध टीवीअ ते। इन्हनि ड्रामनि खां अलावा निसार सोलंकीअ खे लॾो पाॾे ते ड्रामे मां घणी शोहरत मिली। दोस्तों निसार अहमद सोलंकी दादू शहर सां तालुक़ु रखंदड़ आहे। दोस्तों निसार अहमद सोलंकी उर्फ़ ॾाढ़ू ख़ान जी अदाकारी तव्हांखे लॾो पाॾे ते ड्रामे में कीअं लॻी, इहो मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। दोस्तों तव्हांखे हीउ ड्रामो पसंदि आयो हुयो या न, इहो बि मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। दोस्तों अॼु जी हीअ नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।